वाल साहब हम असर हो सलीम वाला के चलो हम असर वो आ जो को साईं जी शायरी 40 में हुई ऐं हिन जी 80 में ईअं न आहे हम असर ऐं ॿिनि तरीक़नि सां हम असर उहो जेको केरु कंहिंखां असरु वठे मां कंहिंजी शायरी खां असरु थो वठां थो मां असरु थो वठां हम असर मेन स्वाद रे जेको आहे उहो आहे दौर हिकु दौर में गॾिजी जॾहिं साह था खणूं शेख याद जे दौर में असां गॾिजी साह कयूं शेख याद 97 में गुज़ारे वियो आहे मुंहिंजो जनमु आहे 57 माना असां 40 साल उन दौर में गॾु रहिया आहियूं त असां हम असर आहियां मां शेख याद जो बिल्कुलु आयो हम असर आहियां छाकाणि उन दौर में असां गॾु रहिया आहियूं किथे शेख याद खे ॿुधो आहे मां मुशाइरनि में किथे मूंखे उन ॿुधो हूंदो ऐं उनजी जेको शाइरी छपी थी हूंदी रिसालनि में त असांजी उन दौर में छपी हूंदी हम असर जो लफ़्ज़ इहो माना न आहे त उन दौर में बि मां शाइरी कया मिसाल शेख याद कई आहे 43 खां शाइरी शुरू त मां उन दौर में कयां हा इहो असां हम असर न थींदो आहे बहरहाल सलीम साहिब खां माफ़ी थो वठां ज़ाकिर खट्टी में असुल छा आहे जो असांजो ॾाढो पुराणो दोस्त हो 1990 में असांजी मुलाक़ात थी मार्च 1990 में अदबी संघ जे मर्कज़ी जम्मू यूनिवर्सिटीअ जे टीचर्स क्लब में उते असांजो यूसुफ सिद्दीक़ जो मुक़ाबले में ताज में असां ताज जे पैनल में असां बीठा हुआसीं मां अयाज़ न्याज़ पवर ऐं ताज इहे 4 उहिदेदार मर्कज़ी हुआसीं मुक़ाबिलो यूसुफ जो त ज़ाकिर खट्टी उन ॾींहं में जातीअ जो सेक्रेटरी आयो हुते त मूंखे हाणे यादि नथो पए दादा हुन ज़ाकिर यूसुफ जी कई पंहिंजो सपोर्ट या ताज जी कई मूंखे यादि नथो पए पर आयो हो प्रोग्राम उतां असांजी दुआ सलाम शुरू थी पोइ जिते जिते बि प्रोग्राम थींदा मां छाकाणि सखर घणो तरह सखर जेके जिते प्रोग्राम थींदा सचल ते लाड़काणे में घोटकीअ में जेके जिते प्रोग्राम थींदा हुआ त उते ज़ाकिर खे ॾिसंदा हुआसीं ऐं वञा इलेक्शन में बि हर दफ़े कोशिशि कंदो बीहंदो हो पोइ दोस्त यार चवंदा हुआ हथु कनि हथु कनि खणी ईंदो ॾाढो प्यारु कंदो माण्हू हुयो ऐं माण्हुनि जी ॻाल्हि खे मान ॾींदो कंहिं दोस्त चवंदो त भॻवान को खण चलो ठीकु आहे भला मां खणा सिंधी कोन हुयो तबियत मिज़ाज में ॾाढो मिठो ऐं निमाणो माण्हू हुयो असांजे उन ज़माने खां दुआ सलाम हुई जहिड़ा बि हुई हिते मिलंदा हुआसीं इज़त कंदा हुआसीं अचानक इहा ख़बर पई त जाम बीमार थी पियो आहे मां वरी फेसबुक ते हुनजी पुछा कई त जो बीमार आहे इंसान जा दोस्त हुया अहमद वारा सभु मां ॾिसां दुआ सलाम गुज़रात हुई पोइ असल में शायदि इहो ई मिले थो मरे थो त 4-5 वरी फ्रेंड्स थिए थो हुनखे ऐं उनजे लाइ उनजी नेकनामीअ लाइ ॻाल्हाए वञे थो बसि ख़तमु छाकाणि त दुनिया एॾी तेज़ पई डुके माण्हू कंहिंखे यादि करे टाइम थो अॼु सुबुह हिकिड़े मुंहिंजे दोस्त सां यार मुंहिंजा 8 किताब आया आहिनि पोइ मां दिलि शिकस्त थी यार मां किताब ॾिना दोस्तनि खे किताब ॾिना विराया आहिनि किताब छपाए पंहिंजी खीसे हुआ मां 50,000 किताब करे चुकियो आहे कंहिं फेसबुक ते न रखियो आहे त सही किताब मूंखे फलाणे माण्हू वरियो आहे ख़ुददार सोलंदी कहिड़े वारा पंहिंजा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे केरु हाणे इहो लिखण जो फ़ाइदो कहिड़ो असांखे छा थो मिले लिखण मां 50-60,000 करे चुकियो ऐं उनजी इहा वोट बि न मिले जो केरु रखे थो फेसबुक ते सही किताब मिलियो या कंहिं थैंक्स लाइ को ख़त लिखे को मैसेज करे का शइ कान्हे हालत बि इहा थी आहे राइटर अदीब जेको असां पंहिंजे पाण खे सम्झंदा था असां वॾा राइटर वठी कयूं असां लॻंदासीं त बाज़ारि में सभु माण्हू थी वेंदा इहो कोन्हे असांखे माण्हू सुञाणनि ई कोन था असांखे माण्हू सुञाणनि ई कोन था त केरु हुयो असां पंहिंजी पर में ख़ुशि आहियूं तॾहिं असां राइटर आहियूं असां 2 किताब आयल आहिनि 4 किताब आहिनि सलीम चवंदो आहे मुंहिंजा 29 किताब आयल आहिनि सलीम जेके ज़ाती दोस्त असां हिक ॿिए खे दोस्त जेके राइटर सुञाणूं ॿार कुझु बि कोन्हे ॿार वरी दुनिया अञा थी वियासीं उनजा स्टेटस हुजे गाॾी हुजे बंगलो कार हुजे खाइणो हुजे पीअणो हुजे हीअ जेकी असां जेको पंहिंजो पाण रहूं था हिक ॿिए खे आथतूं ॾियूं था आसरा ॾियूं था दादा अकरम बुखारा तमामु भलो शाइर आहे दोस्त आहे दादा पारस तमामु सुठो शाइर आहे इहे हिकिड़ा आसरा बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे सो वीचारो ज़ाकिर खट्टी असांजो ॾाढो प्यारो दोस्त हो क्लास हुनखे ॾियण त दोस्त नसीब करे
ऐं तमामु नेक माण्हू हुओ तबियतनि मिज़ाजनि न कंहिंसां बहस न मुबाहिस न झेड़ो न झटो बसि जेको ॾाढो प्यारु कंदो प्यार सां ईंदो प्यार सां मिलंदो ऐं हुनजी तबियत ऐं मां कॾहिं हुनजो वाता कॾहिं गिला न ॿुधी त फलाणो आख़िर में छा यार शाइरी चएसि कान खोड़ माण्हू हाणे अहिड़ा आहिनि जो जेकी ॻाल्हि कयो न परपुट तराब जेको आहे यार छा तराब शाइरी हुनजी वाता न ॿुधी क्वालिटी अलाह से